शांत ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा ब्रिखटी जे विच में वेठी आहियां। सभु म्यूट बटन दबायो। बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली। मुंहिंजो शरीर निरोगी आहे। मुंहिंजो शरीर निरोगी आहे। मां आत्मा निर्विघ्न आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि असांखे जीवन में हिक जी यादि में रही करे कर्म करण ई असली तपस्या आहे। माण्हू चवंदा आहिनि कि हिननि ॾाढी तप कयो आहे। दुनिया में ॾेखारीनि न, हिक टंग ते बीह करे, सिर्फ़ु पाणी पी करे, कपिड़ा न पाए करे, संसार जा सुख साधन छॾे करे चवंदा आहिनि इहे तप कंदा आहिनि, रोटी न खाई करे। परंतु इहे हठ योग थी वियो। इहे पंहिंजे शरीर खे तंग करणु थी वियो। शरीर खे सदगति थोरी करणी आहे। शरीर त 5 तत्वनि जो ठहियलु आहे। उहो त कॾहिं न त कॾहिं आत्मा खे शरीर छॾणो ई पवंदो, छोकी शरीर त विनाशी आहे। त असांखे तप छो करिणो आहे? असांजी आत्मा में शक्ति भरिजे। त अगरि असां रोटी न खाईंदासीं, पाणी पीअंदासीं ऐं कपिड़ा न पाईंदासीं ऐं ॿिया माण्हू हिक टंग ते बीह रहंदा आहिनि, आग ते हलंदा आहिनि, त हिन सां छा थींदो? हिन सां त शरीर खे तकलीफ़ थींदी न। चवंदा आहिनि सहन करो थोरो। त शरीर खे दुख थींदो त आत्मा खे थोरो सहन करिणो पवंदो। लेकिन शरीर खे थोरी सदगति खपे। शरीर खे थोरी पंहिंजे परमात्मा खां शक्ति खपे। शरीर खे त रोटी सां शक्ति मिलंदी आहे न। त शक्ति कंहिंखे खपे? सदगति कंहिंखे खपे? सुख शांति कंहिंखे खपे? अॼु माण्हू शरीर जे लाइ फर्स्ट क्लास कपिड़ा ठाहे करे पाराए थो शरीर खे, शरीर जे लाइ सुठा घर ठाराए थो, सोफ़ा, गाॾियूं, त बि उन्हनि जी केरु सुखी न आहे? आत्मा सुखी न आहे, है न? त आत्मा खे तप करिणो आहे न। त आत्मा त कुझु खाईंदी पीअंदी जल्दी त आहे ई न। त आत्मा खे असां रोटी ॾियूं न ॾियूं, पाणी ॾियूं न ॾियूं, आग में जलायूं त बि जल्दी न आहे। उनखे त पाणी में डुबोयो त बि डुबंदी न आहे। त आत्मा खे तप करिणो आहे, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर हिकु कर्म परमात्मा खे यादि करे करण ई असली तपस्या आहे। हर हिकु कर्म परमात्मा खे यादि करे उन सां सर्व संबंध निभाए करे हर कर्म करण ई असली तपस्या आहे। इहा असली तपस्या करण वारी आत्मा शक्तिशाली हूंदी आहे। शरीर खे भोजन टाइम ते जो ॾियणी आहे ॾियो, पाणी जो ॾियणो आहे ॾियो। वैसे बि ॾिसो केॾी गर्मी आहे।
न। माण्हू एॾो पाणी पीए थो त बि अलाए काॾे हली थो वञे। त अहिड़ी गर्मी में बि माण्हू पाणी न पींदा, व्रत जप तप कंदा। माण्हू हाणे गर्मी में बि ॾिसो केॾा तीर्थनि ते वञनि था। पोइ तीर्थनि ते वञनि था, एॾी भीड़, माण्हू चवंदा छुटी आहे, सभु चवंदा असां हेॾे वञूं हेॾे वञूं। पर दुनिया में ॾिसो हालात छा आहिनि। सोचे सम्झी करे हिन समय हलंदा त तव्हांजो शरीर बि सुठो रहंदो। ऐं अज्ञान अंधेरे में हलंदा रहंदा त ख़ुदि दुखी थींदव। पोइ भॻवान खे दोषी ठहिराईंदव कि हे भॻवान तूं इहे छा कई। अॼु माण्हू तीर्थनि ते वञे थो, हाणे तीर्थनि ते ॾिसो गर्मी सभु जॻह आहे। हाणे तूफ़ान अचनि था, किथे बाढ़ आहे, किथे गर्मी आहे, किथे लड़ाई झगड़ा आहिनि, ऐं एॾी भीड़ हिकु साथ। ऐं तीर्थ हूंदा बि इन पहाड़ी ते आहिनि। किथे कुझु थी वञे, कुझु गड़बड़ ते चवंदा हिन देवी वटि विया त हीअं थी वियो। मतिलबु देवी उन्हनि जी मदद न कई। देवी त नथी चए तव्हांखे, उहो त चए थी माता अहिड़ी कोई रूप वारी देवी, हो त शक्ति हूंदी आहे। उहो त परमात्मा खे तव्हां मथे यादि करे शक्ति वठो। कृष्ण कोई हिन दुनिया में त आहे न, उहो त थी करे वियो सतयुग में। हुनजे यादगार में माण्हू मंदर ठाता आहिनि। त तव्हांजे घर में ई त अथव कृष्ण जी मूर्ति। पंहिंजे घर में ई सुठो वातावरण ठाहियो मनोरंजन वारो। माण्हू वेंदा आहिनि अलाए काॾे काॾे कृष्ण जी इन में वृंदावन, अलाए काॾे काॾे वेंदा आहिनि। त तव्हां घर में ई अहिड़ो माहौल ठाहे रखो, तव्हांजो उहो ई कृष्ण जी नगरी ठही वेंदी। वैष्णो देवी एॾी मथे वञनि था, पर ॾिसो समय, ॾिसो भीड़ एॾी, गर्मी एॾी। असली तप त इहो आहे, घर वेठे कर्म कंदे हुए जेको करो था परमात्मा जी यादि में, हुन देवी जी यादि में करे करो, कृष्ण जी यादि में करो। पंहिंजे मन वचन कर्म खे सुठो रखो, पंहिंजे घर जे वातावरण खे ओड़ो ठाहे छॾो। हाणे सोचो पूरे भारत में केॾा ॼणा हूंदा, सभिनि जी छुटी हिकु साथ लॻंदी, सभु चवंदा असां वञूं, त पोइ मज़ो ईंदो। माण्हू परेशान थी करे अचे। हिकु सेकेंड बि जो हिन मूर्ति जेके ॾिसण जे लाइ, जिते बि जंहिं बि तीर्थ स्थान ते जेको बि माण्हू गुरू जो रूप, हिकु सेकेंड बि माण्हुनि खे दर्शन नथा करणु ॾियनि। एॾा परियां खां ख़र्चो करे अचनि था, थकिजी वञनि था। सिर्फ़ु मन जी भावना पूरी उहो थी वेंदी आहे कि हा मां थी आहियां। त परमात्मा असांखे चवनि था कि असली तप, असली परमात्मा सां मिलन मनाए शकता। घर वेठे ई सचे मन सां परमात्मा खे यादि करो, या उन देवी उन मंदिर खे यादि करो, तव्हांखे घर वेठे शक्ति मिली वेंदी। त इन करे कलयुग जो अंत जो समय हले थो। हिन समय जेतिरो तव्हां खाईंदव पींदव, परमात्मा खे यादि करे खाओ हिकु त। ऐं दुनिया में जेको बि थिए थो सम्झ सां हलो। हीअं न असांखे त कुझु न थींदो, असांजे मथां त भॻवान जी कृपा आहे, इहो आहे। त भॻवानु सिर्फ़ु तव्हांजे मथां ई कृपा न कंदो आहे, उहो सभिनि जे मथां कृपा कंदो। कोई चवंदो असांखे त साईं जी कृपा आहे। त ॾिसो अॼुकल्ह माण्हू भॻवान बि, वैसे त भॻवान खे माण्हू त कोई यादि नथो करे अॼुकल्ह। इहे नंढा नंढा इहे माण्हू ठाहे छॾियो अथनि। त हाणे हिकु साईं जा घणा फॉलोवर्स हूंदा, घणा हुनखे मञण वारा हूंदा। त इहे ई थी वियो, जीअं हिकु माउ पीउ खे 2 ॿार आहिनि त हुनखे 2 जी ज़िम्मेवारी, हुन में बि परेशान। हिकु साईं खे चलो 1000 हुनखे मञण वारा हूंदा, चलो लख बि हुजनि, त मतिलबु उहो उन्हनि खे लख हुनजा ॿार, हुननि जी संभाल कंदो। पूरी दुनिया जी संभाल केरु कंदो आहे? निराकार परमात्मा। त निराकार परमात्मा असांखे चवंदा आहिनि कि अंधश्रद्धा में न पओ। कहिड़ी तव्हांजी गुरू जी तबियत ठीकु न आहे, कहिड़ी तव्हांजी गुरू शरीर छॾे छॾे, पोइ तव्हांजी केरु पालना कंदो? तंहिंखां सुठो त डायरेक्ट परमात्मा जी छित छाया में रहो ऐं उन जी श्रीमत ते हलो।
दुनिया खे ॾिसी करे सम्झी करे हलो भई दुनिया में खाइण पीअण हिन समय ये भाॼियूं फ्रूट्स आदि जो इंजेक्शन लॻाइनि था, अलाए कीअं अचे थी। ॾिसो हाणे हिन बार एॾी गर्मी, पेड़ ई सुकी था वञनि, केतिरो बि पाणी ॾियो न, एतिरी गर्मी में कीअं भाॼियूं उगदियूं, वरी बारिश पइजी वेंदी, वरी बाढ़ अची वेंदी, कीअं भाॼियूं उगदियूं। त इहे भाॼियूं जेके अचनि थियूं इहे इंजेक्शन या दवायुनि मां जेको बि जीअं बि अचनि थियूं, त असांखे ख़ासि रोटी खाईंदे समय परमात्मा खे यादि करे खाइणु। ईअं न न असांखे त कुझु बि न थींदो, कुझु बि खायो, अहिड़ी अंधश्रद्धा में न हलो, थोरो सोचे सम्झी करे हलो, समझदार थी करे हलो। अॼु तव्हां चईंदा अरे कुझु नथो थिए, खाओ खाओ, हलो हलो, कुझु न थींदो, मरणो हूंदो त मरंदासीं, बीमार थियणो हूंदो त बीमार। पर ॾिसो घर में हिकु बीमार, पैसो ख़र्च, ॿिया माण्हू परेशान, है न, पोइ माण्हू शरीर छॾे थो, उन खां पोइ बि माण्हू परेशान ई थो थिए अगरि मोह हुजे त पहिरियों खां ई सोचे सम्झी करे हलो न। की मरण सां डिॼणो न आहे, लेकिन हीअं न की असां अहिड़ो अंट संट खाऊं की शरीर ई बीमार थी वञे, पोइ कम जो ई न रहे, पोइ वही असां रोऊं मूंखे ठीकु करो ठीकु करो ठीकु करो, मां हाणे न खाईंदमि न कंदमि, मूंखे ठीकु करो ठीकु करो। पोइ कीअं थींदो, हिकु बार केस हथ खां निकिरी वियो त थींदो आहे शरीर ठीकु। त इन करे शरीर ई त आहे जंहिंमें आत्मा वेही, इहे शरीर न आत्मा जो घरु आहे। जीअं तव्हां पंहिंजे स्थूल घर खे मोह रखी वेठा आहियो न, स्थूल घरनि में माण्हू इहे कंदो आहे, इहे कंदो आहे, साफ़ सफ़ाई कंदो आहे, ईअं कंदो आहे, उहो पंहिंजे हिन शरीर जो बि ध्यानु रखो। तव्हांजी आत्मा जो इहे शरीर घरु आहे, अगरि इहे घरु शरीर आत्मा, इहे शरीर घरु अगरि आत्मा जो ठीकु न हूंदो न, त आत्मा कुझु न करे सघंदी आहे। पोइ कॾहिं मथे में सूरु, कॾहिं पेट में सूरु, कॾहिं हथ में सूरु, कॾहिं टंग में सूरु। त जीअं त शरीर हूंदे हुए बि कम जो न आहे, लेटियो ई पियो आहे माण्हू, मज़ो न आहे न, पोइ कुझु खाई नथा सघूं, पोइ आत्मा खे इच्छा न थींदी आहे जीअण जी, मतिलबु हिन शरीर में रहण जी। आत्मा त न मरंदी आहे। तंहिंखां सुठो पहिरों खां ई ध्यानु ॾियो भई अगरि शरीर खे अॼुकल्ह थियनि थियूं बीमारियूं, लिवर ख़राबु, किडनी ख़राबु, हार्ट जी प्रॉब्लम, पेट, अॼुकल्ह पेट में बि कैंसर निकितो आहे, कैंसर घणे टाइप जा निकिता आहिनि। पोइ वही मुंहिंजो था, घबरायो था, तंहिंखां सुठो था भले खाओ जो खाइणो था, लेकिन परमात्मा जी यादि में रही करे खाओ। ऐं जेको तव्हांखे लॻे थो कि इहा चीज़ मुंहिंजे शरीर खे सूट नथी करे, पतो लॻी वेंदो आहे, असांजी आत्मा असांखे चईंदी आहे कि इहो सुठो न आहे शरीर जे लाइ, इहे न खाओ, लेकिन त बि असां खाईंदा रहंदा आहियूं। त इहे जीअं असां पंहिंजे ई शरीर खे नुक़सान था पहुचायूं। पोइ जॾहिं शरीर बीमार थी वेंदो न, पोइ छा थींदो आहे कि आत्मा त शरीर में न रहणु चाहींदी आहे, भई आत्मा खे त घुमणु खाइणु पीअणु खपे न, आत्मा खे त कमु करणु सुठो लॻंदो आहे। या बीमार शरीर में अगरि आत्मा वेठी हुजे त हुनखे भॻवान जो नाम जपणु सुठो लॻंदो आहे न। बुढ़ापो सभिनि खां सुठो हुन जो ई निकिरंदो आहे जेको भॻवान सां जुड़ियल हुजे। जे आत्मा खे अगरि छोजी बुढ़ापे में कमु थींदो न आहे, वेठा वेठा हूंदा आहियूं, लेटा लेटा हूंदा आहियूं, त बिना कम जे त बोर थी वेंदा आहियूं न। त इहे भॻवान खे यादि करण बि हिकु कमु आहे जो माण्हू बुढ़ापे में कंदो आहे। लेकिन अॼुकल्ह जे बुढ़ापो सुठो छो न आहे, अॼुकल्ह जा बुढ़ापे में माण्हू परेशान छो थो थिए, ख़ुदि बि परेशान थो थिए, ॿार बि छो था परेशान थियनि, छो जो माण्हूअ खे भॻवान खे यादि करण जी आदत ई न आहे न। ऐं माण्हू इहे सम्झे ई नथो कि मां मुंहिंजो शरीर हाणे ॿुढो थी वियो आहे, हाणे मुंहिंजे शरीर खां ईअं कमु नथो थिए, त इहे दुखी न थियणो आहे न। लेकिन हाणे मुंहिंजो समय आहे कि मां हाणे वेठे वेठे छा करे सघंदी आहियां,
पोइ वेही माण्हू फ़ोन हलाईंदो, टीवियूं हलाईंदो। लेकिन टीवी हलायो त बि रोइण चिल्लाइण, फ़ोननि ते बि माण्हुनि जी टेंशन। पोइ वेही अंदरि सोचंदा छा करूं। कोई तव्हांखे ॿुधाए तव्हांजो संबंधी, पोइ तव्हांजी इच्छा थिए मां वञांसि मिलांसि, लेकिन त शरीर सां नथा वञी सघूं ऐं भॻवान खे बि यादि नथा करे सघूं। भई ॿुढो न, अॼुकल्ह जवान बि ॿार बि कॾहिं कॾहिं बीमार थी वेंदा आहिनि। इन करे परमात्मा असांखे चए थो पहिरियों खां ई अभ्यास विझी छॾो। हर कर्म कंदे हुए मूंखे यादि करे करो, मनन चिंतन जो अभ्यास विझो। ॾिसो था लेटा लेटा आहियो, वेठा वेठा आहियो, कोई बि लाइन खणो, हुनजो अर्थ कढो, तव्हांखे एॾो मज़ो ईंदो, एॾो मज़ो ईंदो, तव्हांखे लॻंदो मां जीअं पूरो संसार थी घुमां। सिर्फ़ु पढ़ो न, भई असां इहो पढ़ियो। अगरि तव्हां ॿियो कमु नथा करे सघो न, कोई बि ज़रूरी न आहे ॿुढा ई बीमार थियनि, अॼुकल्ह जवान ॿार बि थी वेंदा आहिनि, त उन्हनि खे कुझु न कुझु सोचण लाइ ॾियो सुठो। सम्झो तव्हांजो ॿार बि अगरि बीमार आहे न, त हुनखे इन चओ वीचारो बीमार आहे, कमु नथो करे सघे, हुनखे बि सुठी सुठियूं ॻाल्हियूं सोचण लाइ ॾियो। ॾिस, हिन जो मतिलबु ईअं थींदो आहे, हिन जो मतिलबु ईअं थींदो आहे, हिन जो अर्थ ईअं थींदो आहे। वेठे वेठे हुन सां गॾु खेल खेॾो, ताकी हुनजो दिमाग़ु हलंदो रहे। न त दिमाग़ में माण्हुनि जी हिकु ई ॻाल्हि वेही रहंदी आहे, मां बीमार आहियां, मुंहिंजो शरीर हली नथो सघे, हाणे मां छा कंदमि। ॾिसो केॾा माण्हू आहिनि जंहिंजा हथ न आहिनि, पेर न आहिनि, त बि केॾो सुठो सुठो कमु कंदा आहिनि। कीअं कंदा आहिनि? उहे इहे न सोचंदा आहिनि कि हिन जा हथ पेर न आहिनि, उहे सोचंदा आहिनि कि हथ पेर त न आहिनि, लेकिन मां छा करे सघंदो आहियां। मुंहं सां, मुंहिंजो मुंहुं त आहे, अखियूं त आहिनि, कन त ठीकु आहिनि, ऐं सेवा करण लाइ माण्हू आहे नी सही न। कोई ॿारु अहिड़ो ॼमंदो त माउ पीउ छॾंदो, कई माउ पीउ करे वठंदा आहिनि, लेकिन कई माउ पीउ चईंदा आहिनि कि न इहो ईअं ई हले, असां हिन जी सेवा कंदासीं। लेकिन आख़िर त माण्हू परेशान थी वेंदो न। त लेकिन अगरि जंहिंजा हथ पेर न आहिनि, उहो सोचे कि मां छा करे सघंदो आहियां, हुनजा माउ पीउ बि हुनखे चवनि तूं हीअ ॾिसी सघंदो आहीं, हीअं ॻाल्हाए सघंदो आहीं, हीअं ॿुधी सघंदो आहीं, भले लिखी न सघंदो आहे, हली न सघंदो आहे। त ईअं ई असांखे बि सोचणो खपे। कॾहिं कॾहिं असां बीमार थी वेंदा आहियूं या ईअं थी वेंदा आहिनि न, या कोई अहिड़ी परिस्थिति अची वेंदी आहे, त माण्हू अॼुकल्ह हिकु ई ऑप्शन आहे, अरे भई थी हिन खां त असां मरूं था, भई शरीर खे छॾे था छॾूं। लेकिन अहिड़े माण्हुनि खां बि सिखणो खपे कि चलो परिस्थिति आई, कुझु बि आयो, कुझु त सॉल्यूशन हूंदो आहे। सिर्फ़ु हुन समय असांजे दिमाग़ ख़ाली हुजणो खपे ऐं परमात्मा जी यादि हुजणी खपे। सपोज असां भॻवान खे ॾेई करे परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, त परमात्मा असांजी बुद्धि में ज़रूरु टच कंदा आहिनि। भॻवानु मथे इन करे ई वेठो आहे, हुन शरीर इन करे ई न वरितो अथई कि कॾहिं बि मुंहिंजो कोई बि ॿार मन सां मूंखे यादि कंदो त मां हिकु समय में, अगरि पूरी दुनिया परमात्मा खे मन सां यादि करे न, त उहो हिकु समय सभिनि खे उत्तर ॾेई सघंदो आहे हुनजे प्रश्न जो। सम्झो कोई भारत में, कोई विदेश में, कोई काथे, हाणे हिन सेकेंड अगरि असां सचे मन सां परमात्मा खे यादि कयो ऐं कंहिं ॻाल्हि जे लाइ मदद कि बाबा इहा ॻाल्हि ईअं थी वई, हाणे छा करूं, तव्हांखे बि उत्तर ॾींदो, उन ॿियनि खे बि उत्तर ॾींदो, ऐं पंहिंजो अलॻि अलॻि। उहा शक्ति आहे। जीअं सूरज जी किरणूं चारों ओर फैलजियूं न, उहो परमात्मा जी किरणूं चारों ओर फैलजियूं आहिनि। जीअं त सभिनि जी बुद्धि रूपी तार परमात्मा सां जुड़ियल आहे, लेकिन कोई उनखे ध्यानु ॾींदो आहे, कोई न ॾींदो आहे। भई असां वटि टीवी जो कनेक्शन आहे, लेकिन असां सोचूं था अरे यार मैच थो अचे, ईअं थो अचे, लेकिन असांखे एतिरी सम्झ न आहे कि मैच थो अचे या कुझु अचे थो त मां टीवी हलाए ॾिसां, टीवी जो कनेक्शन त आहे न। त हिन समय माण्हुनि जी इहा ई हालत आहे, माण्हुनि जी हिन समय इहा ई हालत आहे कि उन्हनि जो परमात्मा उन्हनि खे चई रखियो आहे
कि तव्हां आत्मा जो मुंहिंजा ॿार आहियो। जॾहिं चाहे पंहिंजी मूंखे मन सां यादि करे मूंसां कनेक्शन जोड़े सघंदा आहियो। मथे ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजो कनेक्शन मथे जोड़े सघंदा आहियो। लेकिन असां पंहिंजी ई मस्ती में मस्तु आहियूं, जोड़ो ई नथा। कोई बि ॻाल्हि अचे थी हेॾे होॾे, हिन माण्हू हीअं कंदा हीअं कंदा, मन में एॾी उथल पुथल, बुद्धि हेॾे होॾे भॼंदी, हीअं थी वेंदो हीअं थी वेंदो। अरे चुप थींदो, शांति। इहा असांखे आदत विझणी आहे। बीमारी अचे त ॿियो ई सुठो, पहिरों खां ई। छो जो माण्हू चवंदो न, अरे असांखे त कंहिंखे चओ भई इन जो अर्थ ॿुधाए, जेको बि पढ़ंदा आहिनि चवंदो पतो न आहे, असांखे टाइम ई न हूंदो, असां त बसि पढ़ी करे रखी छॾंदा आहियूं। त अहिड़ी चीजूं असांखे जीवन में कलेक्ट करे रखो। कॾहिं बि असां बीमार थियूं, बिस्तर ते वेठा आहियूं, कुझु करे नथा सघूं, त हा भई इहा ॻाल्हि सोचंदासीं। अॼु कोई बि माण्हू, कंहिंजा हथ हलणु बंदि थी वेंदा आहिनि, पेर हलणु बंदि थी वेंदा आहिनि, पर कई माण्हू हूंदा आहिनि सोचंदा आहिनि कि बसि हाणे मूंखे त हीअं न जीअणो आहे, हीअं न जीअणो आहे। सेवा करण वारा तयारु आहिनि, लेकिन उन माण्हू खे न जीअणो आहे। छो जो उन माण्हू सिर्फ़ु हथ पेरनि सां ई कमु करणु ॼाणियो अथई, बुद्धि सां त कमु करण सां ॼाणियो ई न आहे न। जेका टीचर हूंदा आहिनि, कंप्यूटर हलाइण वारा हूंदा आहिनि, उहे छा कंदा आहिनि? उहे हथ पेरनि सां कमु थोरो कंदा आहिनि, लेकिन पंहिंजी बुद्धि हलाईंदा रहंदा आहिनि। त असांखे बि छा करिणो आहे? पंहिंजे मन बुद्धि खे सुठे वीचारनि में मनन चिंतन करो। हिन जो अर्थ छा थींदो, हिन लाइन जो अर्थ छा थींदो। तव्हांजो सॼो ॾींहुं ईअं निकिरी वेंदो कि पतो ई न लॻो, ऐं लॻंदो कि हा मां ॾाढो घुमी आई आहियां। छो जॾहिं असां अर्थ कढंदा आहियूं न, त हे ॾाढो कुझु अनुभव थींदो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे परमात्म लगन सां स्वयं खे व विश्व खे निर्विघ्न ठाहिण वारा तपस्वी मूर्त। बाबा चवनि था हिकु परमात्मा लगन में रहण ई तपस्या आहे। हिन तपस्या जो बल ई स्वयं खे ऐं विश्व खे सदा जे लाइ निर्विघ्न ठाहींदो। जेतिरो जेतिरो असांजो मन परमात्मा में लॻल हूंदो, असां कर्म कंदासीं न, इहे ई तपस्या आहे। ऐं जेतिरो असां परमात्मा खे यादि कंदासीं, उन जो फल ॾाढनि खे मिलंदो आहे। जीअं ॾिसो, सूर्य त मथे भारत में अची वेंदो आहे, मतिलबु जंहिं दिशा में बि वञे उते त सभिनि खे रोशनी ॾींदो। हीअं थोरी हिकु घर खे ई ॾींदो। ईअं ई परमात्मा बि ज्ञान गुण शक्तियुनि जो सूर्य आहे, ज्ञान सूर्य आहे। त अगरि असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, त उन सां ॾाढी आत्माउनि जो भलो थी वेंदो, ॾाढी आत्माउनि जा विघ्न ख़तमु थी वेंदा आहिनि। इहे सची सेवा हूंदी आहे। तव्हां कुझु बि न करो, लेकिन सुबुह खां राति ताईं हर कर्म कंदे हुए परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, मां आत्मा इहे कमु करां थी। त छा थींदो आहे? उन सां अनेक आत्माउनि खे मदद मिलंदी आहे, अनेक आत्माउनि जा विघ्न विनाश थी वेंदा। त ॿियो छा थींदो आहे कि अहिड़े अनेक आत्माउनि खे मुक्ति, जीवन मुक्ति मिली वेंदी आहे। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, केरु आत्मा शरीर छॾे नथी सघे, पर उहो बि ॾिसो समय हूंदो आहे। कॾहिं बि अगरि कोई आत्मा कंहिंजे मोह में फसी आहे ऐं उहो निकिरी नथी सघे, त माण्हू छा कंदा? माण्हू चईंदा भई हिनजो जल्दी मोह निकिरे। त अॼुकल्ह इहे मंदर टिकाणा अलाए छा छा आहिनि, उते वञी करे चईंदा, सभु माण्हू प्रार्थना कंदा त उन माण्हू जो मोह त निकिरी वियो। मोह निकिरी वियो त आत्मा शरीर मां निकिरी वेंदी। लेकिन ईअं चईंदा आहिनि न, जेसि ताईं समय हूंदो आहे तेसि ताईं हुनखे रहणो ई आहे, है न। त असां हुनजो मोह त कढियो, हुनखे शरीर मां त कढी छॾियो,
लेकिन ॿियो शरीर त न ठाहियो आहे न त उनखे भटकणो पवंदो न। त इन करे बाबा चवनि था कॾहिं कॾहिं तड़पन थींदी आहे न, कॾहिं माण्हू खे दुख ॾाढो हूंदो आहे, सूरु ॾाढो थींदो आहे, या एक्सीडेंट थी वेंदा आहिनि, या माण्हू जली वेंदा आहिनि, त आत्मा निकिरणु न चाहींदी आहे छोजी हुनजो समय न थियो आहे अञा, लेकिन उनखे ज़बरदस्ती निकिरणो पवंदो आहे। जीअं त असां उनखे घर खां कढूं था, त कॾहिं बि कोई बि आत्मा केतिरो बि तड़पे थी, केतिरो बि सूर करे थी। अॼु ॾिसो ॿार आहे या कोई बि जवान आहे, अगरि वो चए मूंखे ॾाढो सूर थो थिए त तव्हां इहे छो त ईअं थोरी कंदव, भई मंदर में वेंदा चईंदा अरे हिनखे ॾाढो सूर थो थिए वीचारी खे मुक्ति ॾेसि, तव्हां चईंदव न जवान ॿार कीअं मुक्ति ॾियां, तव्हां चईंदव भॻवानु हिनजो सूर लही वञे, उनजे लाइ त नथा चओ मुक्ति ॾे। त कहिड़े बि उमिरि जी कोई बि आत्मा हुजे, अगरि असांखे पतो लॻे थो कि फलानो ॾाढो बीमार आहे, हीअं आहे, उनखे आत्मा शरीर में मतिलबु हीअं थी थिए, तड़पन थी थिए, वेठो आहे हीअं, त परमात्मा सां बसि प्रार्थना करो उनजो, उन आत्मा जे लाइ जो सुठो हुजे उहो भॻवानु करे छॾे। असां हीअं न चऊं कि उनखे मुक्ति ॾे, उनखे इन शरीर मां कढ, न त पोइ उहो वीचारी भटकंदी उहा आत्मा। बाक़ी उहो ॼाणे उनजो भॻवानु, उनजो पीउ ॼाणे, भॻवानु ॼाणे। असां त चऊं तव्हांजे ॿार खे तकलीफ़ थी थिए, तव्हांखे जो ठीकु लॻे थो उहो करो न। असां छो चऊं भॻवान खे कि हिनखे मुक्ति ॾे, मतिलबु असां हुनखे चऊं था कि हिनखे मार, हिनखे शरीर मां कढ। त इन करे बाबा चवंदा आहिनि कि असां परमात्मा खे यादि कंदा हलूं, जीअं आत्मा जे लाइ जो सुठो हूंदो उहो उनजे लाइ पाण ई थी वेंदो। असां कॾहिं न चऊं कि हीअ वञे न वञे, हीअं हूअं, भॻवान खे चई छॾो, तव्हां बाक़ी पंहिंजी तरफ़ां छुटी ॾेई छॾो, बाक़ी उहो ॼाणे, भॻवानु ॼाणे। स्लोगन आहे बिखरे हुए स्नेह खे समेटे करे हिकु बाप जे स्नेह में रखो त महिनत सां छुटी वेंदो। ॾिसो हिन समय सभिनि जो प्यारु न बिखरल आहे। अॼु माण्हू कोई माउ पीउ सां प्यारु कंदो, पोइ शादी थींदसि त ज़ाल ॿार, पोइ प्यारु भटी वेंदो आहे न, पोइ माउ पीउ मां निकिरी ज़ाल में वेंदो, पोइ ज़ाल मां निकिरी ॿारनि में वेंदो, पोइ पोतरनि दोतरनि में वेंदो, त जीअं जंहिंसां प्यारु बिखरी वेंदो आहे। पोइ कोई चईंदो कि हीअ आई आहे त हाणे हिनखे प्यारु करनि था, मूंखे नथा करनि। त हिन करे परमात्मा चईंदो आहे कि सभिनि खे आत्मा भाव जे रूप में ॾिसो, सचो प्यारु हिकु परमात्मा सां रखो, त तव्हां सभिनि खे सुठी रीति प्यारु ॾेई सघंदव। तव्हां चओ मुंहिंजो त सचो प्यारु परमात्मा सां आहे, पोइ उनखां पोइ तव्हां जंहिंसां बि संबंध रखंदव न, हुननि खे कॾहिं न लॻंदो कि हीअ मूंसां घटि प्यारु कंदी आहे, हिन सां ज़्यादा कंदी आहे। उनखे लॻंदो भई हीअ त परमात्मा खे प्यारु कंदी आहे, असां सां बि सुठी रीति हले थी, लेकिन हीअ त परमात्मा खे प्यारु कंदी आहे, त हुननि खे बि सुठो लॻंदो। हुननि खे कॾहिं न लॻंदो हीअ मूंसां घटि कंदी आहे, हिन सां ज़्यादा कंदी आहे, न। तव्हां खां ऑटोमेटिकली उहे ई कमु थींदा जंहिंसां सभु संतुष्ट रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।